आज बिल्कुल नाज़रीन जेकब टीवी न्यूज़ एक दफ़ो ॿीहर बरसात मुतासिरनि जो आवाज़ बणिजी आहे। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां यूनियन काउंसिल बाजारा जे ॻोठ अकरीअ में। जेको ॻोठ जेको आहे 100 घरनि ते मुश्तमिल आहे। ॻोठ जे चारों तरफ़ जेको आहे पाणी घेरो करे छॾियो आहे। वधीक ॻोठाणा जेको आहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। संदन जेके 80 घर आहिनि उहे डही पट थी विया आहिनि। हिन महिल ताईं ही ॻोठाणा जेको आहे बेयारो मददगार आहिनि। खुले आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। संदन खे अचण वञण जे लाइ बि कंहिं बि क़िस्म जी हिन महिल ताईं का बि सहूलियत मौजूदु न आहे। वधीक ॻोठाणा असां सां मौजूदु आहिनि। संदन ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन महिल ताईं हुकूमती सतह ते या मक़ामी इंतिज़ामिया तरफ़ां या कंहिं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां संदन का वाहर या मदद कई वई आहे या न कई वई आहे। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं। संदन कहिड़ा वीचार आहिनि? टई पट छियासी 90 घर हिन ताणे मुराद अली शाह न का मदद कई आहे, न को माण्हू को मोकिलियो तरह जो। बाज़ारनि में हेॾा टेंट राशन विराजो पे कुझु कोन मिलियो? कुझु ई कोन मिलियो आहे। असांखे 10-15 टेंट मिलिया आहिनि जंहिंमें ॻोठ पूरत ई कोन्हे। ॿचिड़ा उस ते असांजा वेठा आहिनि। को राशन भला मिलियो? राशन बि हिन महिल ताणे असांखे कोन मिलियो आहे। कंहिंखे पिया विराइजनि हेॾो वॾो राशन? इहो राशन पंहिंजी मर्ज़ीअ ते पिया हलाइनि, असांखे कोन था ॾियनि। अच्छा, हा, असां ग़रीब मनपसंदि माण्हू न था ॾियनि। असां ग़रीबनि जी सारा ई कोन हलनि। असांखे कुझु बि हिन महिल असांजा ॿचिड़ा बुख ते हिन महिल ताणे वेठा आहिनि। क़िस्मती खाईंदा त क़िस्मती वेले ते वेठा आहिनि। मुतालबो इहो कंदासीं मुराद अली शाह हिते अपील त असांजी महिरबानी करे राशन जे कुझु तंबू जे कुझु घर असांजे ग़रीबनि ठाहिराइजे। हिन महिल ताणे केरु बि कोन आयो आहे असां वटि। हिन महिल ताईं का वाहर का मदद? असां हुकूमत जे अपील था कयूं साईं मुराद अली शाह खे त असांजे ॻोठ जी वाहर करे। असांजो रस्तो बि कटियो पियो आहे। असांजी का बि मदद कोन थी आहे हिन वक़्त ताणी। को नुमाइंदो बि कोन आयो आहे, न को सार लहण वारो आयो आहे। असां का बि मदद कोन थी आहे। चारई पासा पाणी बीठो आहे। भला छा था सम्झो हिन पाणीअ मां को ख़तरो लांग बलाऊं विछूं या ॿियूं के बीमारियूं? उहे विछूं बलाऊं आहिनि ऐं ख़तरो बि आहे, पर असां केॾा निकिरी बि कोन था सघूं। असां वरी इहो परेशानी आहे। असां ॻोठ 2 किलोमीटर परे आहे रोड खां। बीमारियुनि बड़ियुनि में वॾी ॾुखियाई थी थिए। असां ॿेड़ी किराए ते करे था अचूं। किरायो 500-600 रुपया किरायो थी थो वञे। उहो असां कंहिं महिल बाज़ारि वञूं था, कंहिं महिल झांगारे वञूं था। असां किराए में ॿधा पिया आहियूं। मदद का बि न थी आहे। मदद का बि कोन थी आहे। वस वारो को बि असां कोन आयो आहे। पोइ छा भला मुतालबो कंदो साईं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह हितां जे बाज़ारनि जो आहे, तव्हांजे ॻोठ जे वेझो आहे, पोइ उतां जो आहे, उन खां कहिड़ो मुतालबो कंदो? साईं मुराद अली शाह खां असां इहो मुतालबो कंदासीं त असां ॻोठ वारनि खे टेंट ॾिना वञनि, का ॿेड़ी ॾिनी वञे, को माली इमदाद ॾिनी वञे त असां मदद थी सघे। असां उन अपील कंदासीं मुराद अली शाह खे। असांजे जेका घर जीअं किरियल आहिनि, महीने खां बरसाति फिरी पई आहे। मच्छर जो पाणी आयो जंहिं रस्ता रोड ॿोड़े जा त बीमारी में भेण मला वीचारो अचे थो। ख़ुदा काणी मदद कयईं, उहो वञूं था ओॾे, पोइ दवा वठी था अचूं। न असां वटि को मुराद अली शाह आयो, न को बाज़ारी आयो आहे, न को राह पोटो आयो। को बि असांजी मदद करण जे लाइ तयारु कोन्हे। पोइ हेॾियूं वॾियूं गाॾियूं पे लथियूं टेंटनि जूं राशननि जूं, को बि न को टेंट न को कटो राशन असांखे कुझु कोन मिलियो आहे। बाक़ी असांखे टेंट जेका 10-12 मिलियूं आहिनि 100 घर खे। हाणे उहे ॿचिड़ा असांजा जेके आहिनि वेठा आहिनि ॿाहिरि वेठा आहियूं। का बि सहूलियत कोन्हे। न पंहिंजो अन्न आहे, न अटो आहे, खाइण पीअण जी का बि सहूलियत कोन्हे। असां मजबूरूं असीं अपील था कयूं उन्हनि खे, वसब वारा जेके बि आहिनि साईं मुराद अली शाह सूधो त असां महिरबानी करे मदद असां खां कनि। हा जी बिल्कुलु। जीअं त तव्हां यूनियन काउंसिल बाज़ारा जे ॻोठ अकरीअ जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा। हुननि जो इहो ई चवणु आहे त हिन महिल ताईं न हुकूमत तरफ़ां, न कंहिं मक़ामी इंतिज़ामिया तरफ़ां, न ई कंहिं चूंडियल नुमाइंदे तरफ़ां असांजी मदद कई वई आहे। वधीक जेकब टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे ॻोठाणनि जो इहो ई चवणु आहे त असांखे असांजो जेको ॻोठ आहे उनखे चारों तरफ़ पाणी आहे। हिन महिल ताईं असांखे रेस्क्यू न कयो वियो आहे। ॻोठां बि कंहिं सेफ जॻह ते मुंतक़िल न कयो वियो आहे। त हितां जे ॻोठाणनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह MNA सरदार सिकंदर अली राहपोटो खां इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदारा ॻोठ अकरीअ जी जेको आहे फौरी तौर ते वार करे हिन ॻोठाणनि जी मदद कई वञे। हिननि खे फौरी तौर ते जेको आहे कंहिं सेफ जॻह ते मुंतक़िल कयो वञे ताकी हीअं ई हिननि जा ॿचिड़ा बाआसानी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु शकील अहमद चन्ना, जेकब टीवी न्यूज़, सेवण शरीफ़।